सोबो देरो खां ख़बर शामिल कयूं पिया ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ प्यार जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो नारी तामीना धी अमीर बख्श मला वेठल राणीपुर पंहिंजे प्रेमी मुड़ुस मोहम्मद बख्श कलोड़ो सां गॾु दाईंदे चयो त मुंहिंजो पीउ अमीर बख्श मला मुंहिंजो संग मुंहिंजे मुड़ुस मोहम्मद बख्श कलोड़ो खे 5 लखनि में ॾिनो हो। मुंहिंजो पीउ लालची क़िस्म जो माण्हू आहे, मूंखे वरी ॿिए हंधि विकिरो करणु पियो चाहे। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न हुई, मां पंहिंजी मर्ज़ी सां पीउ जे घरां 3 कपिड़नि में निकिरी फ़ोन करे पंहिंजे प्रेमी मोहम्मद बख्श कलोड़ो खे साण करे तक़रीबन 25 ॾींहं अॻु असां शरीयती मोहम्मदी मूजिबि लाड़काणो जी अदालत में पसंदि जो परणो कयो आहे। हिन वक़्तु मुंहिंजो पीउ अमीर बख्श मला, माइट दीदार मला, भेणियो साहब हतार असांजा दुश्मन बणिजी विया आहिनि, जेकी असां ॿिन्ही खे क़तलु करणु ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं उन जे अज़ीज़नि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि था। उन्हनि IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त जान खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।